नाज़रीन, आऊं रज़ा आकाश खानाणी दरगाह अहमद राजे तव्हां सां मुखातिब आहियां। सामुंडी पट्टी जो मशहूर पाॾनि वारो पीर अहमद राजो, जंहिंजो सालियानो मेलो शुरू थी वियो आहे। गोलारची खां तक़रीबन 25 किलोमीटर ॾखण 0 पॉइंट भरिसां समुंड जे वेझो ही मेलो लॻंदो आहे ऐं अहमद राजो ॻोठ में। दरवेश अहमद राजो जे बारे में मुख़्तलिफ़ लोक जेके रवायतूं मिलनि थियूं। हिकिड़ी रवायत इहा आहे त ॿुधण में आयो आहे माण्हुनि खां त दरवेश अहमद राजो असुल कच्छ जो हो ऐं हिते ईंदो रहंदो हो ऐं बुनियादी तौर ते हू राज़ो हो। इहा हिकिड़ी लोक रवायत आहे। ऐं हिते जॾहिं हिकु दफ़ो आयो त जेके मक़ामी माण्हू आहिनि उनखां उन मेहनि जो खीर तलब कयो, पर उहो खीर जॾहिं माण्हुनि कोन ॾिनो त इहा रवायत आहे त जेको हिन बददुआ ॾिनी, जंहिंखां पोइ उहे जेके मेयूं हुयूं उहे पाॾा थी वियूं। अच्छा, ॿी रवायत इहा बि आहे त जेको ही दरवेश असल में हिन जी जेको इंडिया में बि दरगाह ॿुधाई थी वञे ऐं हिते हिन जो तकियो आहे, पर जेका असल हक़ीक़त आहे उहा कुझु ॿी आहे। बुनियादी तौर ते हिकिड़ो किताबु आहे, तारीख़ी किताबु हदीक़तुल औलिया, तज़किरा आहे हदीक़तुल औलिया। उन में हिन दरवेश जो जेको ज़िक्र मिले थो, जंहिंमें चयो थो वञे त हिन जो नालो राजा या राजो वलद सत्यो ऐं ज़ात जो दल ॿुधायो पियो वञे। हीउ दरवेश जेको 1571 में हिजरत फरमाई ऐं अॼु खां तक़रीबन को 455 साल पहिरीं 1571 ईस्वी में हिन वफ़ात कई। जॾहिं त हिन जो जेको जनमु ॿुधायो पियो वञे उहो 1016 हिजरी जेको ॿुधायो पियो वञे, उहो जेको हुन किताब में मौजूदु आहे। ऐं उन जेके दौर में जेको ही इलाइक़ो सामुंडी पट्टी जो अहमद राजे वारो एरिया, उनखे रायदण जो इलाइक़ो सॼो वेंदो हो। ऐं पाॾनि जे हवाले सां इहा रवायत आहे त सिंध में रहंदड़ जेको लुंड कबीलो आहे उन्हनि पोइ घणो पोइ जेको माल में बरकत जी मनता तौर हिते पाॾनि जी रवायत विधी। जेके दरगाह जा आहिनि अक़ीदतमंद उहे सॼी सिंध में फैलियल आहिनि, पर ख़ासि तौर ते सामुंडी पट्टी जा जेके माण्हू वधीक अक़ीदत रखनि था ऐं जेके माण्हू अहमद राजे सां अक़ीदत रखनि था उहे पंहिंजी मनता तौर जेको माल में बरकत या कंहिं ॿी मनता तौर जेको पाॾो दरगाह जे नाले करे छॾींदा आहिनि। ऐं उन पाॾे अहमद राजे पाॾे जी निशानी इहा हूंदी आहे त हुनजे कन में चीर हूंदो आहे। ऐं हिते हिन एरिया में न पर पूरी साहिली पट्टी में अहमद राजे जा सवे पाॾा धणनि जी सूरत में मौजूदु आहिनि। ऐं जेको हर आचर, हर चंड जो जेको पहिरियों आचर हूंदो आहे उन ते 8 पाॾनि जी जेको क़ुर्बानी करे हिते जेका दरगाह जी मख़सूस कंदूरी हूंदी आहे उहा कराई वेंदी आहे। ऐं सालियानो जेको उर्स मुबारक जेको हिन वक़्तु जारी आहे उन में 14 अठोर पाॾनि जी जेका क़ुर्बानी करे अक़ीदतमंदनि खे जेका कंदूरी कराई वेंदी आहे। हाणे कंदूरी जो जेको भत आहे उहो आम लंगर आम भत खां मुख़्तलिफ़ आहे, छो त हिते जेको कंदूरी लाइ भत तयारु कयो वेंदो आहे उन में न कंहिं बि क़िस्म जो मसालो कोन विधो वेंदो आहे, उन में गिहु न इस्तेमालु कयो वेंदो आहे। फ़क़ति जेको चांवर ऐं जेको पाॾनि जो गोश्त आहे उहो विझी ऐं थोरो लूणु ऐं कारियूं मिर्चूं विझी उहो तयारु कयो वेंदो आहे, जंहिंजो सवादु, जंहिंजी टेस्ट आम जेको भत आहे उन खां वधीक जेका बहितर हूंदी आहे। हिते हिकिड़ी रवायत इहा मिले थी त जेके अक़ीदतमंद आहिनि उहे जेके पाॾो जेके ज़बे थींदा आहिनि ऐं उनजी जेका ओजरी वग़ैरह हूंदी आहे या जेको फुज़लो हूंदो आहे उन ते हू उघाड़े पेर बीहंदा आहिनि। ऐं उन्हनि जो चवणु आहे त ईअं करण सां जेके बीमारियूं आहिनि उहे ख़तमु थी थियूं वञनि। ॿी वॾी ॻाल्हि जेका हिते असांखे ॾिसण में अचे थी उहा इहा आहे त हर महीने 8 पाॾा ऐं सालियानो 14 पाॾनि जो कोर्स हुजण जे बावजूदि अहमद राजे जे हिन पटनि ते तव्हांखे जेको हॾो उहो नज़र कोन थो अचे। बहरहाल ही सिंध जी हिकिड़ी मुनफ़र्द
दरगाह आहे ऐं मुनफ़र्द मेलो आहे जंहिंमें सॼी सिंध खां सौनि जे तइदाद में हज़ारनि जे तइदाद में माण्हू ॿारनि बचनि सां हिते अचनि था, पाॾा बि खाए था अचनि। पर हिते जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे माण्हुनि सां परे परे खां टंडियल खां माण्हू असांखे मिलिया आहिनि, घोटकी खां असांखे माण्हू मिलिया आहिनि, जकाबाद खां असांखे माण्हू मिलिया आहिनि। उन्हनि इहा शिकायत कई आहे त हिते कंदूरी जेका आम माण्हुनि खे नथी मिले ऐं के चवनि था त 5000 ते फी देग विकामे थी ऐं के माण्हू चवनि था त सिफारिश ते उहा देग हिननि खे ॾिनी थी वञे, पर आम माण्हुनि खे सही नथी मिले। जॾहिं दरगाह जी जेका इंतिज़ामिया आहे उनजो चवणु आहे त हिते घणी रश जे करे ऐं इंतिज़ामिया सां सेकार कोन थी करे, जंहिंजे करे जेका बि कंदूरी जी देग लहे थी उहो माण्हू खणी वञनि था। बहरहाल इंतिज़ामिया जी जेका कोताही हिते नज़र अचे पई। सामूंडी पट्टी जो ही बहितरीनु माहौल में लॻंदड़ मुनफ़र्द मेलो ऐं परियां वेझो समुंड आहे 0 पॉइंट ऐं ही आमद राजो आहे, दरगाह आहे, मेलो लॻो पियो आहे। हिकिड़ी बहितरीनु तफ़रीह जो मक़ाम आहे, तंहिंजे करे आउं सॼी सिंध जे माण्हुनि खे सैरो सियाहत जे शौक़ीन माण्हुनि खे दावत थो ॾियां त हू जेकॾहिं गुलाची अचनि था त आमद राजे जी हिन मुनफ़र्द जेको मेलो आहे या जेका दरगाह आहे उन ते ज़रूरु अचनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।